नाज़रीन प्रोग्राम धरती जा सितारा में बाखपीरज़ादा जा खोड़ सारा सलाम क़बूल कंदा। अॼु असां जंहिं सितारे वटि पिया वञूं पिया, मां उन जी तव्हांखे फ़िलहाल नालो रिवील कोन कंदसि। इहो हिकिड़ो सरप्राइज़ आहे तव्हांजे लाइ, छो त उन पंहिंजी सॼी ज़िंदगी समूरी हयाती असांजे टेलीविज़न खे, सिंधी टेलीविज़न खे ॾिनी आहे। हिकिड़ो तमामु बहितरीन अदाकार, राइटर, डायरेक्टर, फ़नकार, छा चवां, जेतिरो तारीफ़ करायां उन जे लाइ घटि आहे। पर तव्हां ॾिसंदव पाण जॾहिं असां उन वटि पहुचंदासीं। सो लेट्स गो। जी नाज़रीन, हींअर असां मौजूदु आहियूं हिकिड़े बहितरीन अदाकार, बहितरीन फ़नकार, हिकिड़ो लेजेंडरी कैरेक्टर, लेजेंडरी माण्हू चइजे, जेको हिकिड़ी पंहिंजी पहचान आहे असांजे फ़न जी दुनिया आहे। उन्हनि पंहिंजी सॼी ॼमार, सॼो उमिरि, सॼी कंट्रीब्यूशन, पंहिंजा जेके बि कम आहिनि उन्हनि खे डेडिकेट करे छॾिया आहिनि असांजे सिंध खे, असांजी सिंधी टेलीविज़न खे। वधीक तव्हांखे इंतज़ारु कोन कराईंदसि, इहो हिकिड़ो बहितरीन सरप्राइज़ रहंदो तव्हांजे लाइ त असां कंहिंसां गॾु अॼु कचहरी कयूं था पिया। असांजे प्रोग्राम जो हिकिड़ो चमकंदड़ सितारो जेको तव्हांजे घर जे, तव्हांजे टीवीअ जी बि ज़ीनत रहंदो, ऐं उन जो हिकिड़ो बहितरीन प्रोजेक्ट जेको PTV ते उन कयो आहे, जेको उन जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो मुनफ़रिद थी करे ज़ाहिर थियो आहे। उन जी पंहिंजी पर्सनैलिटीअ ते उन जो एॾो असरु रहियो आहे त उनखे उन किरदारु, उन हिकिड़े स्पेसिफिक प्रोजेक्ट जे हवाले सां बि उन जी अलॻि पहचान आहे। सुञाणतो वञे थो, माण्हू उन्हनि खे सुञाणनि था। हिकिड़ो बहितरीन ड्रामो रहियो PTV जो आईनो, उन में हिकिड़ो बहितरीन कैरेक्टर रहियो सोजरो जे हवाले सां। तव्हां सम्झी चुका हूंदव त हींअर असांजो महिमान केरु आहे, जनाब असलम भुट्टो साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्लाह साईं जो करम आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजे हिन प्रोग्राम में अची करे। असांखे पाण खे तमामु ख़ुशी थी आहे, ऐं तव्हां जहिड़े लेजेंडरी माण्हूअ जी मौजूदगी ऐं उन सां असांखे कचहरी करण जो मौक़ो मिलियो आहे, इहा मुंहिंजे लाइ हिकिड़ी तमामु वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। मुंहिंजे लाइ बि वॾो हॉनर आहे त मां सलीम जान जहिड़े क्रिएटिव माण्हूअ सां हिते मौजूदु आहियां, ऐं उन में तव्हांजो बि वॾो हथु आहे। महिरबानी। मुंहिंजे लाइ बि हॉनर आहे। अच्छा सर, तव्हांजो जीअं त मां हाणे ज़िक्र कयो, नाज़रीन खे ॿुधायां पई, तव्हांजो हिकिड़ो कैरेक्टर रहियो सोजरो जे हवाले सां। उन जो हिकिड़ो डायलॉग आहे जेको तमामु मशहूरु आहे, उहो मां चाहींदसि त तव्हां जे वातो हींअर लाइव ॿुधायो। उहो टीवीअ ते त मां तमामु ॿुधो आहे, पर तव्हां वरी हिकिड़ो दफ़ो ॿुधायो त। ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी, ॾाढी ज़ालिम थी प्यारा। हा, तमामु हिकिड़ी, ऐं तव्हांजे आवाज़ में उन दर्द सां इहो इन डायलॉग जे खे ॼण त 4 चंड लॻी था पवनि पिया। एक्चुअली इन जे पोयां जेतिरियूं महिनतूं थियल आहिनि मूंखे ख़बर आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं इन ते ई मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल ऐं कचहरी शुरूआति करणु चाहींदसि त इहो हिकिड़ो तव्हांजो दौरु हुयो जेको PTV सां तव्हां एक्सपीरियंस रहियो इन प्रोग्राम जे हवाले सां, इन ड्रामे जे हवाले सां, इन प्रोजेक्ट जे हवाले सां। त छा तव्हांजी लाइफ एक्सपीरियंसिस रहिया, ऐं इहो कीअं तव्हांखे आयो, ऑफर थी, ऐं वरी राइटर, डायरेक्टर, इन जे हवाले सां? एक्चुअली PTV असांजे लाइ एकेडमी जो हिकिड़ो दर्जो आहे, ऐं राइट फ्रॉम 1984 जॾहिं मां जॉइन कयो हो PTV खे, त मरहूम समेजो साहिबु, मोहम्मद समेजो, उहो असांजो प्रोड्यूसर हुयो, ऐं उन हिकिड़ो नंढिड़ो रोल ॾिनो, ऐं इन जे करे बि मूं क़बूल कयो त मुंहिंजो पहिरियों ड्रामो हुयो, ऐं समेजो साहिबु अलाए छा सोचे करे मूंखे ॾिनो आहे, पर हू अहिड़ो मुतमिन थियो जो हिकिड़ो ॿियो ड्रामो ॾेई करे हुन पोइ वरी हिकिड़ी 13 क़िस्तुनि जी सीरियल ॾिनी, ज़िंदगी ओलड़ा, जेका मरहूम अली बाबा लिखी हुई,
ऐं उन में मां पहिरियों दफ़ो कंहिं बि सीरियल में कमु कयो ऐं इतफ़ाक़ आहे त हिन प्रोग्राम जो जेको डायरेक्टर आहे सलीम जान, उनजो बि इहो सीरियल पहिरियों हुयो। हालांकि इन खां अॻु में हू ड्रामा करे चुको हो, पर जेको नाटक रंग जा तॾहिं 5 मिंट जो ड्रामो हलंदो हो, पर सीरियल हे मुंहिंजो बि पहिरियों हुयो ऐं सलीम जान जो बि पहिरियों हुयो ऐं लाज़वाल सीरियल हुयो असांजो। ऐं उन खां पोइ सफ़र त हलंदो रहियो, पोइ कंदा रहियासीं ऐं ॾाढो ॾुखियो वक़्तु बि आयो, छो त एक्टिंग का एतिरी मामूली शइ न आहे जंहिंखे तव्हां हिकदमि अचीव कयो। एक्टिंग जे लाइ एक्टिंग हिकिड़ी यानी साइंस आहे, हिकिड़ी फिलोसॉफी आहे, उनखे तव्हांखे पढ़णो पवंदो आहे। सो असांखे समीर साहिबु इलाही गाइड कंदो हुयो ऐं पोइ वरी जिन सीनियर सां कमु कंदा हुआसीं, जीअं मरहूम शफ़ीमंद शाह हुयो, गुलाब चांडियो हुयो, मंज़ूर मुराद हुयो, सलाहदीन तुनियो हुयो, इहे उहे दोस्त हुआ जिन सां असां बेशुमार कमु कयो आहे। ऐं सभिनी जी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप आहे, हिकिड़ो पंहिंजा लेजेंडरी किरदार रहिया आहिनि। ऐं तव्हां उन दौर में जेको तव्हांजो हल्को हुयो, सभई हिक खां हिकु हुयो। अॼुकल्ह तव्हांखे छा महसूसु थिए थो पियो, अॼुकल्ह जा नवां जेके अदाकार आहिनि उन्हनि जी अदाकारी ॾिसी, फ़नकार जेके आहिनि उन्हनि जो फ़न ॾिसी, छा तव्हांखे लॻे थो त उन्हनि में बि ओतिरो पैशन आहे जेको तव्हां में हूंदो? असल में अॼुकल्ह जो जेको फ़नकार आहे असांजो, उहो महिनत नथो करे, आहे सही, ॾाढा बेशुमार सुठा सुठा आर्टिस्ट आहिनि, पर एक्चुअली उन्हनि में हिकिड़ी जेका ख़ामी मूंखे जेका फील थी आहे, मुमकिन न हुजे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, उहा इहा आहे त हू 1-2 ड्रामो करे उहो पाण खे शफ़ीमंद शाह सम्झंदा आहिनि, यानी इहो सम्झंदा असां अचीव कयोसीं, जॾहिं त ईअं न आहे। मां 30 साल मूंखे थिया आहिनि एक्टर थींदे, राइटर ऐं डायरेक्टर थींदे, पर मां अञा पाण खे अणपूरो सम्झंदो आहियां। ऐं जेको बि प्रोग्राम हूंदो आहे, ड्रामो हूंदो आहे, या लिखण जे हवाले सां, एक्टिंग जे हवाले सां, त असांखे निंड कोन ईंदी आहे। बिलीव कयो, मां हे पंहिंजी शॉर्ट स्टोरीज़ ठाहींदो आहियां, हालांकि मां इलाही मंझियल माण्हू आहियां, 30 साल जो वॾो तजुर्बो आहे, पर मूंखे सुबुह ताईं निंड न ईंदी आहे, सुकून न ईंदो आहे। उहो तसवुर हूंदो आहे ज़हन में त मूंखे हीअं ई करिणो आहे, हीअ करिणो आहे, हीअ करिणो आहे, आया थी बि सघंदो, न थी सघंदो। हिकिड़ी जुस्तजू आहे, हिकिड़ो पैशन आहे जेको तव्हां पंहिंजे प्रोफेशन खे ॾियो था पिया। अॼुकल्ह इहा ॻाल्हि तमामु घटि नज़र पई अचे असांजे नौजवाननि में, ऐं इन शइ जी कमी आहे जंहिंजी वजह सां असांखे उहे रिज़ल्ट, उन क़िस्म जा ड्रामा, ओड़ा प्रोजेक्ट वरी हाणे ॾिसण जे लाइ घटि था मिलनि पिया। जी हा, तव्हां सही था चओ। एक्चुअली उन ज़माने में त सिर्फ़ु हिकिड़ो ई टीवी हो न, यानी PTV हिकिड़ो ई चैनल हो, त उन ते प्रोड्यूसर्स महिनत कंदा हुआ ऐं पढ़ियल लिखियल प्रोड्यूसर्स हुआ, अकेडमियूं में ईंदा हुआ, ॿाहिरि मुल्कनि में ट्रेनिंग करे ईंदा हुआ, जंहिंजे करे उन्हनि वटि तमामु हिकिड़ो वसी हिकिड़ो यानी तजुर्बो ऐं हिकिड़ी नॉलेज हूंदी हुई, त हू पढ़ी ईंदा हुआ ऐं पोइ उनखे यूटिलाइज़ कंदा हुआ। अॼु जे दौर में जेके ॿिया चैनल्स बि अची विया आहिनि ऐं उन में घणाई अहिड़ा माण्हू जेके ॾिसी डायरेक्टर एक्टर थिया आहिनि, त हाणे उहा शइ उन्हनि वटि न आहे जेका 30 साल अॻु में जिन यानी प्रोड्यूसर्स वटि हूंदी हुई। अच्छा, तव्हां ज़िक्र कयो त तव्हां जे ॾहाके में जॉइन कयो PTV जो, छा मतिलबु तॾहिं तव्हांजी शादी थियल हुई या उन खां पोइ थी? तव्हांजी शादी कहिड़ी उमिरि में थी? न, मुंहिंजी शादी त 82 में थी ऐं पोइ मां 84 में जॉइन कयो PTV, ऐं 85 में असांजो सीरियल थियो ज़िंदगी उलड़ा, अली बाबा साहिब जो लिखियलु हो, समीजो साहिबु मरहूम उनजो प्रोड्यूसर हुयो, जंहिंमें सलीम जान बि हुयो, मां हुयुमि, यूसुफ अली मरहूम हुयो, ऐं ॿी कास्ट हुई, मूंखे यादि कोन थो अचे, छो त इहे उहे नाला आहिनि जेके अॼु बि मूंसां साण हूंदा आहिनि। इहो बि मां ज़रूरु हिकिड़ी जुस्तजू जेका तव्हां ॻाल्हि कई, त छा चयो वेंदो आहे त जेके अदाकार हूंदा आहिनि शोबिस में हलिया था वञनि, पोइ उन्हनि जो घरु डिस्टर्ब थो थिए, उन्हनि जूं वाइफ्स पोइ उन्हनि खे शिकायत रहंदी आहे त असांखे सही टाइम नथा ॾियनि पिया। तव्हां हिकिड़े अरसे सां तव्हां शादी करे फौरन ई वरी तव्हां 4 सालनि खां पोइ ॿुधायो त तव्हां शोबिस में अची वियो, त छा अहिड़ी का तव्हांजी घरवारीअ खे तव्हां खां शिकायत रही? एक्चुअली सिर्फ़ु मूं जहिड़े एक्टर सां न, पर घणा ई एक्टर हुया। बिल्कुलु, हा, इहो मशहूरु आहे त हिन फील्ड में ईअं थींदो आहे, जिन सां इहो प्रॉब्लम रहंदो आयो, त जेके बि शोबिस जा एक्टर्स हुया उहे ज़ाहिर आहे हाणे उन ज़माने में TV हिकिड़ो त हर कंहिंजी इहा कोशिशि हूंदी त असां वञी ड्रामो वठूं, असांखे ड्रामो मिले, पोइ इन जुस्तजू में सॼो ॾींहुं PTV ते वेठा हूंदा हुया। पर तव्हांखे उनजो सपोर्ट बि ज़रूरु मिली हूंदी घर जे वारीअ जी तरफ़ां, जो तव्हां पंहिंजी कॉन्संट्रेशन पंहिंजे कम खे ॾिनी? एक्चुअली घर जी सपोर्ट त मॉरली हूंदी आहे, मॉरली सपोर्ट, हा, मतिलबु अगरि उहा तव्हांखे डिस्टर्ब करे, हा, यानी तव्हांखे ख़बर आहे त घर नीड्स टाइम, ठीकु आहे, त उहो टाइम जेको आहे सो घर खे कोन मिलंदो, पोइ जंहिं करे थोरी घणी अड़बड़ बि थींदी। वरी शोबिस में थोरा पॉपुलर थियासीं त वरी पोइ थोरा रोमांस बि डेवलप थी विया,
ऐं शोबिस में त वरी रोमांस थियो त तव्हां जहिड़ो की वायरल थी वेंदो, पोइ उहा ॻाल्हि बि वरी घर ते पहुती त पोइ वरी थोरा झड़ा बि वधी विया, पर रुगो मूंसां न, पर घणनि ई पार्ट ऑफ लाइफ आहे, घणनि ई एक्टर सां पोइ उन्हनि मां निकिरण में थोरो टाइम लॻंदो आहे। त इहो यानी उन ज़माने में थींदो रहंदो हो। अॼुकल्ह छा आहे जो चैनल्स घणा थी विया आहिनि त ख़बर कान थी पए कंहिंजो कंहिंसां रोमांस आहे, को छा पियो करे, को छा न पियो करे। अच्छा, तव्हांजा ॿार केतिरा आहिनि? मुंहिंजा एक्चुअली 3 पुट आहिनि जेके हींअर ॿाहिरि रहंदा आहिनि। 2 ॿार रहंदा आहिनि, हिकिड़ो इंग्लैंड में आहे, हिकिड़ो दुबई में आहे, हिकिड़ो फ़ारूक मूंसां आहे। ऐं फ़ारूक त माशाल्लाह सिंधी चैनल्स ते काफ़ी उन कमु कयो आहे, उर्दू बि कमु कयो अथसि, हींअर बि उर्दू करे। तव्हां मां मतिलबु इंस्पायर आहे तव्हांजे एक्चुअली नापा में पढ़ियो आहे पाण, ऐं बीइंग अ फादर मां हुनखे सपोर्ट त कंदो रहियो आहियां, पर एक्चुअली ॿारनि जो जेको अॼुकल्ह जो जेको माइंड आहे न, उहो उन्हनि जो पंहिंजो माइंड आहे, हू पंहिंजी सोच ते हलंदा आहिनि। इवन हे मां पंहिंजी शॉर्ट फिल्मूं ठाहींदो आहियां, मां हुन गॾु खणंदो आहियां, त हू मूंसां एग्री न कंदो आहे, उहो पंहिंजे माइंड खां सोचींदो आहे, मां पंहिंजे माइंड खां सोचींदो आहियां। सेम इहा ई कैटेगरी असां दोस्तनि जी बि हूंदी आहे। मां आहियां, सलीम जान आहे, इमरान चांडियो असांजो दोस्त आहे, उहो शॉर्ट फिल्मूं ठाहींदो आहे। असां जॾहिं वेहंदा आहियूं को सब्जेक्ट डिस्कस कंदा आहियूं त हिक ॿिए सां विढ़ंदा बि आहियूं, ऐं हिक ॿिए जे आइडिया जी खल लाहींदा आहियूं बाक़ाइदे, ऐं पोइ उन में यानी असांखे इहो फील थींदो आहे शायदि ॼाणी वणी था कनि, पर ईअं न हूंदो आहे। एक्चुअली बहस सां ई हिकिड़ी का सुठी शइ निकिरंदी आहे। सही, बिल्कुलु। ऐं तव्हांजे ॿारनि में तव्हांखे वधीक प्यारो केरु आहे? हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जेको चइबो आहे त ॼण त कमज़ोरी आहे, बसि हिनखे मां नथो चई सघां, उहो वधीक दिलि जे वेझो थींदो आहे। एक्चुअली औलाद त औलाद हूंदी आहे, हिन में आहे त हर प्यारी आहे। कंहिंखे इहो चवणु त हीउ मूंखे वधीक प्यारो आहे, उहा हिकिड़ी अजीब ॻाल्हि हूंदी आहे। न त नॉर्मली हो न, नंढो वधीक प्यारो हूंदो आहे, उनजा लाॾ बि घणा खणंदा आहिनि। ऐं मां तव्हांखे इतफ़ाक़ इहो ॿुधायां त कंहिं ज़माने में यानी अॼु खां जेसिताईं हू ॿाहिरि न विया हुआ, यानी हिकिड़ो दुबई ऐं हिकिड़ो इंग्लैंड में जेसिताईं सेटल न थिया, तेसीं ताईं मां पंहिंजी शॉपिंग पाण कंदो हुउसि। ट्राउज़र्स थिया, जीन्स थी, शर्ट्स थियूं, त हाणे मूंखे उहो करणु कोन था ॾियनि। हाणे उहो दुबई मां पाण मोकिलींदो आहे, आईफोन बि मोकिलींदो आहे, त कपिड़ा बि वठी मोकिलींदो आहे। पोइ न इंग्लैंड वारो मार्क स्पेंसर जी शर्टूं पैंटूं, त मुंहिंजे लाइ हाणे यानी मूंखे यादि न आहे त गुज़िरियल 8-10 सालनि में मां शॉपिंग कई हुजे। ये सभु कपिड़ा सभु ॿार ई। इहो बि हिकिड़ो असासो आहे त तव्हां अहिड़ी तरबियत ॾिनी आहे पंहिंजी औलाद खे, न त अॼुकल्ह जे नाज़रीन अफ़सोस सां चवणो पवे थो त अॼुकल्ह जी औलाद में मां घटि ॾिठो आहे त पछाड़ीअ में पंहिंजे या जॾहिं सेटल थियनि था त पोइ पंहिंजे माउ पीउ जी साराह बि नथा रहनि। मां अनफॉर्चुनेटली चवंदसि त इहा बदकिस्मती आहे, पर इहो प्यार ऐं इहा सार संभार जेका आहे इहा घटि माण्हुनि में मिले थी। एक्चुअली मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इन शइ ते मां हिकिड़ो ड्रामो डायरेक्ट कयो हो, जेको डॉक्टर प्याराली दत्तोई लिखियो हो, शॉर्ट स्टोरी में, सोजरो चैनल ते पियो आहे। उन ड्रामे उन शॉर्ट फिल्म आहे, उन नालो लावारिस। उन में मां इहो ई ॾेखारियो हो, हिकिड़ो पीउ आहे जेको तमामु वॾो माण्हू आहे, उनजा ॿार जेके आहिनि ॿाहिरि था रहनि, ऐं हू उन्हनि ॿारनि खे मिनथूं कंदो आहे त यार अचो, मां ज़िंदगी जे आख़िरी साहनि में आहे, अचो मुंहिंजो साथ ॾियो, मूंखे ॾिसो, मूंखे संभालियो। लेकिन ॿार चवनि था बाबा हाणे तूं हूअं ई मरे थो पियो, हाणे तोखे असां छॾे जेको असां ॿाहिरां हेॾो ख़र्चु करे अचूं, ॿारनि जा स्कूल डिस्टर्ब थींदा, हे थींदा, नेठि वीचारो रनिंग करे करे मरी थो वञे। इहो मां हुन में ॾेखारियो आहे। बसि इहो हिकिड़ो आहे जेको असांजी सोसाइटीअ में काफ़ी माण्हुनि में माण्हू फेस कनि था पिया। ऐं अॼुकल्ह जे दौर में जेको मां सम्झां थी पंहिंजी औलाद खे इहा तरबियत ॾे त हुनजी औलाद साले थिए ऐं सार संभाल रहे पंहिंजे पीउ जी, त बसि उन माउ पीउ जी, त उहो न त चइबो आहे त जेरे जन्नत कमाई जीअं न। त पोइ अच्छा, तव्हांजो जेके प्रोजेक्ट्स आहिनि, के फ्यूचर प्लैनिंग में कहिड़ा प्रोजेक्ट्स आहिनि, असां सां तव्हां शेयर कयो। ॾिसो, फ्यूचर प्लैनिंग्स जेका आहे उहा त इंसानु कंदो ई रहंदो आहे, पर असांजे अॼुकल्ह सिंधी चैनल्स जो थोरो हाल बेहाल आहे। उहो मतिलबु वॾी बजट जा ड्रामा कोन था कनि, मोस्टली हुननि जो जेको फोकस आहे उहो ॿाराड़ी जे ड्रामनि ते आहे। मां ॿाराड़ी ड्रामा कोन कंदो आहियां, मां कराची बेस्ड ड्रामो कंदो आहियां, ड्राइंग रूम ड्रामो कंदो आहियां, जंहिंमें लाइफ हूंदी आहे ऐं हिकिड़ो थोरो मॉडर्न लाइफ हिकिड़ो अहिड़ो नज़रियो हूंदो आहे जेको माण्हुनि खे अट्रैक्ट कंदो आहे। सो उन में थोरो ख़र्चु घणो हूंदो आहे। सो फ़िलहालु उन्हनि बि हथु थोरो पुठिते रखियो आहे। मां वरी उहो ई शौक़ु पंहिंजो वरी पंहिंजी शॉर्ट फिल्म्स में अप्लाई कंदो आहियां,
उन्हनि शॉर्ट फिल्म्स में मां उहा लाइफ ॾेखारींदो आहियां। ऐं पोइ घणियूं करे तव्हां पंहिंजूं प्लेनिंग्स शॉर्ट फिल्म्स ऐं जेके तव्हां चओ था ड्रामनि जी तहरीर हे का सिलेक्शन थींदी हूंदी त भाउ हिन ही स्टोरी था लिखूं, हे राइटर हुजे, हिन जाइ ते हुजे, इहे प्लेनिंग्स तव्हां किथे कंदा आहियो, पंहिंजे घर में कंदा आहियो? मोस्टली त मां पाण लिखंदो आहियां। ज़ाहिर मां लिखंदो आहियां त पंहिंजे घर में ई लिखंदो आहियां, या जेका ऑफिस आहे मुंहिंजी हितां पोइ ऑफिस हलंदासीं तव्हांखे ॾेखारींदो, त उते बि लिखंदो आहियां। ऐं उते इमरान चांडियो बि हूंदो आहे, उते एजाज़ बुरोड़ो असांजो दोस्त आहे जेको असांजो को डायरेक्टर चइजे या असांजो फाइनेंस सभु फ्रेंड्स तव्हां मिली करे प्लानिंग कंदा आहियो? सलीम जान बि ईंदो आहे, पोइ उते डिस्कस कंदा आहियूं, उते लिखंदा आहियूं, पोइ हिकिड़ी नई शइ ठहंदी आहे ऐं पोइ उन खे वरी अॻिते वधाईंदा। ज़बरदस्त। नाज़रीन, जीअं त असलम साहब ज़िक्र कयो त हिकिड़ी ऑफिस वेंदा आहिनि पिया, सो असां तव्हांखे बि ॾेखारणु चाहींदासीं। असलम साहब असांजे नाज़रीन खे ॾिसणी आहे त उहे ऑफिस किथे आहे, उहो कहिड़ो माहौल आहे, उते तव्हां कीअं वेही करे कीअं डिस्कस कंदा आहियो पंहिंजूं शयूं? बसि हितां हितां तव्हांजी चांहि बि पीतीसीं, तव्हांजी वॾी महिरबानी। सो हलो त हाणे हुन ऑफिस में हलूं था पिया, पोइ उते तव्हांखे मां वधीक डिटेल सां ॿुधाईंदुसि। ठीकु आहे नाज़रीन, हाणे हींअर हलूं था असलम साहब जी ऑफिस। असलम साहब जी ऑफिस में। असलम साहब, हिते तव्हांजूं भला छा एक्टिविटीज़ हूंदियूं? एक्चुअली ही ऑफिस आहे मुंहिंजो दोस्त आहे इमरान चांडियो। अच्छा। ही उनजो ऑफिस आहे ऐं मां 30% जो पार्टनर आहियां हुनजो। सो उन पार्टनरशिप में असां हिते गॾु हूंदा आहियूं ऐं अक्सर असां हिते टिकटॉक बि ठाहींदा आहियूं। ऐं अक्सर आर्टिस्टनि जी गॾिजाणी बि हिते ई थींदी आहे, छो त इमरान बि पाण प्रोग्राम मैनेजर रहियो आहे ऐं मां बि कंहिं ज़माने में प्रोग्राम मैनेजर हुयुसि इमरान टेलीविज़न जो, पोइ वरी डायरेक्शन, एक्टिंग, राइटिंग में अची वियुसि। पर मुंहिंजो शो बि सां तालुक़ु त तमामु गहरो आहे, जिन करे आर्टिस्ट सभु हिते ईंदा रहंदा आहिनि। त अक्सर असांजी बैठक हीअ हूंदी आहे, ऑफिस बि आहे। मतिलबु तव्हां चओ था जेके तव्हांखे क्रिएटिव ख़्याल ईंदा आहिनि, नई तख़लीक़ी सोचूं ईंदियूं आहिनि जेके तव्हांजूं हिन एरिया में ईंदियूं आहिनि, तव्हां डायरेक्शन कंदव या कंहिं क़िस्म जी शॉर्ट फिल्म ठाहींदव त उहे ख़्याल, उहे सोचूं तव्हांखे हिन कुर्सीअ ते हिते वेही ईंदियूं आहिनि। असल में असां पाण में डिस्कस बि कंदा रहंदा आहियूं। मां आहियां, इमरान आहे, एजाज़ बुरोड़ो असांजो दोस्त आहे, इवन तव्हांजे प्रोग्राम जो जेको डायरेक्टर आहे सलीम जान, उहो बि ईंदो रहंदो आहे। पोइ असां 4 ॼणा ई असांजो ग्रुप आहे इहो हिकिड़ो। अच्छा, त पोइ हेल्दी डिबेट्स खां अलावा तव्हांजी रूटीन में जेका हेल्थ आहे उन हवाले सां हेल्दी एक्टिविटीज़ तव्हां भला वॉक वग़ैरह कंदा आहियो? अॼुकल्ह जा अदाकार त जिम था वञनि, पोइ पंहिंजो कीटो डाइट हली पई आहे, अॼुकल्ह ॾाढो डाइट ते था माण्हू पंहिंजी फिज़िक खे ॾियनि, तव्हां भला छा वॉक कंदा आहियो या कोई ख़ासि डाइट फॉलो कंदा आहियो? मूंखे अला साईं तक़रीबन जेको आहे डाइट सां ई ठाहियो आहे, त मूंखे का उनजी ज़रूरत कान पवंदी आहे। पर तंहिं हूंदे बि हिते भरिसां असांजो पार्क आहे। अच्छा। सो असां हुते वॉक कंदा आहियूं, असां 4 ॼणा, इवन सलीम जान बि कंदो आहे। असां ॾिसणु चाहींदासीं। हलो त हलूं था गाॾीअ में, कुझु ॻाल्हियूं गाॾी में जेको गाॾी में कंदासीं, कुझु ॻाल्हियूं पार्क में कंदासीं। नाज़रीन, हींअर हाणे असां वञूं था पिया उन पार्क में जिते असलम साहब वॉक कंदा आहिनि ऐं नेचर जो मज़ो वठंदा आहिनि ऐं पंहिंजो माइंड खे बि सुकून उन्हनि खे मिलंदो आहे, उन्हनि जी हेल्थ बि तमामु जेके फिट आहिनि, उनजो राज़ इहो आहे जेका हिननि जो वॉक जो आहे। पोइ हलूं था पिया, वरी ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं। जीअं त ब्रेक खां अॻु में असलम साहब ज़िक्र कयो त उहे तमामु नेचर लविंग पर्सन रहिया आहिनि ऐं उन्हनि जी डेली रूटीन जो हिसो रहियो आहे त उहे वॉक कंदा आहिनि ऐं कंहिं पार्क में वेंदा आहिनि ऐं नेचर जो मज़ो वठंदा आहिनि। अखियुनि खे बि सुकून मिलंदो आहे ऐं माण्हुनि जो दिमाग़ बि काफ़ी पीसफुल रहंदो आहे। त हींअर हलूं था पिया असलम भुट्टो साहब सां गॾु। सर, तव्हां पोइ
या भला स्पेशल चूंड कंदा आहियो त हिन क़िस्म जी पार्क हुजे या क्राउडेड स्पेस न हुजे, या तव्हां रोज़ ईंदा आहियो कि न हर रोज़ हिकिड़ी नई जाइ ते खे एक्सप्लोर कंदा आहियो? न, एक्चुअली हिते जोर में 2-3 सुठा अहिड़ा पार्क आहिनि जिते जॉगिंग ट्रैक्स आहिनि। अच्छा। उते मुख़्तलिफ़ माण्हू ईंदा आहिनि ऐं ग्रीनरी बि आहे ऐं ॾाढो सुहिणो माहौल हूंदो आहे। पोइ उन सुहिणे माहौल में माण्हू जॾहिं वॉक कंदो आहे त उहा वॉक जेका आहे सा उहा हिकिड़ी नेचर सां जेको रिलेट हूंदी आहे ऐं उन रिलेशन जे करे पोइ माण्हू खे हिकिड़ो सुठो माहौल मिलंदो आहे, हिकिड़ो ख़ुशगवार माहौल, हिकिड़ो ख़ुशगवार अहसासु थींदो आहे। सो मां बि कोशिशि कंदो आहियां त उते वॉक कयां जिते ॿिया बि वॉक कंदा आहिनि, छो त अकेलो वॉक करणु अजीब लॻंदो आहे ऐं उहो जॾहिं चौधारी माण्हू आहिस्ता आहिस्ता वॉक कंदा वेंदा आहिनि त हिकिड़ी अजीब हिकिड़ी फीलिंग्स आहे जेका क्रिएट थींदी आहे। सही, ठीकु आहे। इहो हिकिड़ो तमामु बहितरीनु। अच्छा, म्यूज़िक खां अलावा जेका तव्हांजी चयो त का कंपनी खपे थी, त हाणे जीअं त माण्हू हिकिड़ी कंपनी त हिकिड़ो माण्हू आहे, तव्हां ॿियो वरी म्यूज़िक बि आहे, छा तव्हां म्यूज़िक प्रिफर कंदा आहियो? म्यूज़िक लवर आहियां मां ऐं मां सिंगर न आहियां, पर मूंखे अहसासु थिए थो त मां जेकॾहिं ॻाइणु शुरू कयां त शायदि मां ॻाए बि वञा हा। अच्छा। छो त जॾहिं असां पंहिंजी रिकॉर्डिंग्स में वेठा हूंदा आहियूं ऐं ब्रेक थींदो आहे पोइ मां थोरो गुनगुनाईंदो आहियां त हे सॼी संगत मूंखे चवंदी आहे त तव्हां ॻाइणु छो न शुरू कयो, तव्हां लिखणु बि शुरू कयो, तव्हां एक्टिंग बि शुरू कई, तव्हां डायरेक्शन बि शुरू कई, तव्हां ॻाइणु छो न शुरू? बाक़ी रहियो वाक़ई में इहो आहे, मां बि तव्हां खां इहो ई सवाल कंदसि त भला छो न शुरू कयो? न, एक्चुअली ॻाइणु जेको आहे उहो ॾाढो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे ऐं उनजे लाइ बाक़ाइदे सिखिया हूंदी आहे ऐं नो डाउट त तव्हांजो वॉइस सुठो हुजे पर तव्हांखे ॻाइण जी अलफ़ बे जी ख़बर न हुजे त पोइ उहो मतिलबु सुठो कोन लॻंदो आहे। तमामु बहितरीनु ऐं प्रोफेशनल इहा ॻाल्हि तव्हां कई आहे त हर हिकु कम जी हिकिड़ी सिखिया वठिजे थी। अॼुकल्ह इहो शोबिस में काफ़ी थी वियो आहे त माण्हू सिखनि कोन था, अची था वञनि पंहिंजे फील्ड में, जेके एक्टिंग था कनि पिया, जेके सिंगिंग था कनि पिया, हर को सिंगिंग थो करे, हर को एक्टिंग थो करे। त तव्हां तमामु हिकिड़ा सीनियर आर्टिस्ट, सीनियर फ़नकार रहिया आहियो, त तव्हांखे इहो कीअं महसूसु थींदो? अॼुकल्ह जी नई टीवीअ जा नौजवान अचनि था बिना कुझु करे, बसि शौक़िया कनि था ऐं उन्हनि में ओतिरो पैशन बि न आहे जेतिरो तव्हांजे दौर में माण्हुनि में हूंदो। एक्चुअली अॼु जी जनरेशन जेका आहे उहा महिनत कोन थी करे, उहा सिर्फ़ु कॉपी थी करे, यानी उहो हिकु अधु को बि प्रोग्राम पंहिंजो करे, पोइ चाहे एक्टिंग हुजे, सिंगिंग हुजे, डायरेक्शन हुजे, जेके बि शोबिस जा पार्ट्स आहिनि, त उहो हिकु अधु करे उहो पाण खे सम्झंदो आहे त असां घणो कुझु करे विया आहियूं ऐं पोइ हू जेको आहे पाण खे वधीक जेको आहे सो कुझु सम्झण जे करे पोइ वरी हुननि जे अॻिते वधण जी जेके राहूं आहिनि उहे तक़रीबन ख़तमु थी वेंदियूं आहिनि। तमामु बहितरीनु हिते आहे सर तव्हांजो त वॉकिंग ट्रैक। जी, उहो ॾिसो न हे जेको साइड में इहे जॉगिंग ट्रैक्स आहिनि। जी जी, हितां चौधारी हिते माण्हू ईंदा हूंदा? चौधारी हे गोल आहे, तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हितां खां होसि ताईं हे शायदि अधु किलोमीटर आहे शायदि, यानी तव्हां हिकिड़ो राउंड कटींदो त इहो थींदो वञी तक़रीबन 1.5 किलोमीटर। तमामु इहा बेस्ट आहे वॉक। असांजा जेके अॼुकल्ह फिज़िशियंस आहिनि उहे बि इहो ई रिकमेंड कनि था त एज ग्रुप कहिड़ो बि हुजे, माण्हू जो वॉकिंग माण्हूअ जी डेली रूटीन जो हिसो हुजणु। जी हा, जी हा, वॉकिंग तक़रीबन हर लिहाज़ खां बहितर हूंदी आहे। अच्छा, ऐं वॉक में बि हूंदा आहिनि मॉर्निंग वॉक या माण्हू हीअं इवनिंग वॉक करे थो पियो, त तव्हां मोस्टली कहिड़ी प्रिफर कंदा? तव्हां मॉर्निंग जो कंदा आहियो? इवनिंग वॉक मुंहिंजे लाइ सुठी रहंदी आहे ऐं मां उनखे प्रिफर कंदो आहियां। अच्छा, तव्हां ज़िक्र कयो त जॾहिं तव्हां किथे शूटिंग वग़ैरह ते हूंदा आहियो त तव्हां गुनगुनाईंदा आहियो, जुंगारींदा आहियो, तव्हांखे एप्रिशिएट असांखे बि त भला ॿुधायो न, असांखे मां तव्हांखे ॿुधायां थो, मां उर्दू सिंधी ॿई करे जुंगारींदो आहियां। तव्हां हिकु अधु लाइन ॿुधायां थो। ज़िंदगी रुंज सॼी मां उञायल पखी, ज़िंदगी रुंज सॼी मां उञायल पखी, ढंढ पाणीअ मथां काई छांव ॾिसो, कुझु त ईंदा कयो
जेके त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाम सां जे कयो शाम जो ही पहर। वाह, ज़बरदस्त, बेहतरीन, तमामु असांजे हिन माहौल खे कैच करे पियो इहो गानो। ऐं शाम जो पहर थी रहियो आहे ऐं असां पंहिंजी शाम असलम भुट्टो साहिब जे नाम करे छॾीसीं। हिकिड़ो बहितरीन इन्वायरमेंट, हिकिड़ी बहितरीन कचहरी हले थी पई हिकिड़े बहितरीन इंसान सां गॾु। असलम साहिबु, तव्हां सां मां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त तव्हां शाइरी कई आहे? न, मां शाइरी कोन कई आहे, बाक़ी मूंखे शाइरी सां काफ़ी इंट्रस्ट बि आहे। मुंहिंजो दोस्त आहे निसार बामण साहब, जेको काफ़ी सुठो शाइर बि आहे ऐं उन मुंहिंजे लाइ काफ़ी शार्ट फिल्मूं बि लिखियूं आहिनि जेके मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते कयूं आहिनि। तो उन जी शाइरी लाजवाब आहे ऐं उन जी शाइरी खे मां पाण ते पिक्चराइज़ बि कंदो आहियां। अच्छा, तव्हांखे मतिलबु शाइरीअ जी ॼाण आहे, हिन सां इहो अंदाज़ो थिए थो पियो। त तव्हां पढ़ंदा आहियो शाइर भला? कहिड़ो फेवरेट शाइर तव्हांजो रहियो आहे? शाइरी अगरि तव्हां पढ़ंदा हुजो। उहो ई त पोइ ॾिसो, जेकॾहिं शाइरी जी ॻाल्हि ईंदी त पोइ ॿ वॾा शाइर आहिनि जेके रोमेंटिक शाइर जेके चई सघिजे थो, जंहिंमें इमदाद हुसैनी ऐं अयाज़ गुल, इहे ॿ उहे शाइर आहिनि जिन अहिड़ो कमु कयो आहे जेको किन सदियुनि ताईं इहो हलंदो रहंदो। उन्हनि तारीख़ हिकिड़ी क़ाइमु कई आहे। जी हा, जी हा, उन्हनि जी शाइरीअ में जान हूंदी आहे, ज़िंदगी हूंदी आहे, उन्हनि हिकिड़ो अहसासु हूंदो आहे, अहसास सां भरियल जुमिला हूंदा आहिनि। त पोइ रोमेंटिक शाइरी तव्हांखे वणे थी, त छा तव्हांखे भला ज़िंदगीअ में को इश्क मोहबत थी आहे? ज़रूरु थी हूंदी। बीइंग अ लिबरा, मूंखे कॾहिं कॾहिं फील थींदो आहे त मूं में रोमेंटिसिज़म कुझु वधीक भरियल आहे ऐं मे बि मां रोमेंटिक हुजां, पर मां आई एम नॉट श्योर, पर मूंखे माण्हू चवंदा आहिनि त तूं रोमेंटिक आहीं। इन जी वजह इहा आहे त मां जॾहिं बि पंहिंजो को ड्रामो डायरेक्ट कंदो आहियां त जेका हीरोइन हूंदी आहे उन कोशिशि कंदो आहियां त मां उन सां थोरो एतिरो फ्रैंक थियां त जीअं हू शाइ फील न करे ऐं हू फील करे त हीउ जेको सीन आहे इहो रोमेंटिक सीन आहे ऐं उन सीन खे हू फॉलो करे, जीअं मां हुनखे मतिलबु हुन सां मुखातिबु थींदो आहियां, जंहिं अंदाज़ में, जंहिं लहजे में, त कोशिशि कंदो आहियां। पोइ शायदि सम्झंदा हुजनि त रोमेंटिक माण्हू आहे। पर तव्हां को इश्क त कयो हूंदो न जेको हक़ीक़ी माने में तव्हांखे ज़िंदगीअ जी पहिरीं मोहबत हूंदी, उहो असांखां शेयर कयो। जी हा, मां तव्हांखे इहो ज़रूरु ॿुधाईंदुसि त हिन प्रोग्राम जो जेको डायरेक्टर आहे सलीम जान, उन जी दौर में जॾहिं असां सां गॾु असां PTV ते जेको नाटक रंग कंदा हुआसीं, उन दौर में हिकु अधु ख़तरनाक क़िस्म जो रोमांस थियो हो। पर पोइ ख़तरनाक क़िस्म जो रोमांस तव्हांजी तशबीहनि सां मूंखे काफ़ी मां इंजॉय पई कयां। हा, उहो ख़तरनाक इन जे करे जो पोइ उन जे करे घर में झगड़ा बि थींदा। पोइ मूं फील कयो त इहो हिकिड़ो सुठो अमल न आहे ऐं पोइ सलीम जान बि मूंखे काफ़ी सम्झाईंदो त ज़िंदगी खे अॻिते वधाइणो आहे त पोइ इन्हनि शयुनि खां परे रहो। पोइ कोशिशि कयमि त इन्हनि शयुनि खां परे रहां, पर एक्चुअली उहो अंदर में हिकिड़ो जेको आहे सो रोमेंटिक माण्हू वेठल हुयो न, त उहो आहिस्ता आहिस्ता कॾहिं कॾहिं जेको आहे सो कर खणंदो आहे। बिल्कुलु यार, हिकिड़ी इमोशनली सेंटिमेंट्स आहिनि माण्हुनि जा जेके ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। तव्हांजी जेका बि क्रिएटिविटी आहे, तव्हांजो जेको बि कमु आहे, असांजी फ़न जी दुनिया में, टीवीअ जे दुनिया में, PTV खे तव्हां ॾिनो आहे, सिंध खे ॼण त हिकु क़िस्म जो डेडिकेट कयो आहे। तव्हांजो कमु बि तारीख़ जो हिसो रहियो आहे जेको सॼी उमिरि रहंदो ऐं असांजे नई टहीअ जा जेके बि एक्टर्स आहिनि, फ़नकार आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ी मिसाल आहे। भला ज़िंदगीअ में को अहिड़ो ख़लल, को रिग्रेट जेकर हीअं कयां हा या काश हे कमु रहिजी वियो, रिग्रेट को पछतावो ज़िंदगीअ जो, या को अहिड़ो ख़्वाबु जेको ज़िंदगी जा तमामु जेके बि गोल्स आहिनि उहे अचीव कया, का हसरत कोन रही आहे, छो त एतिरो कमु कयो आहे जो मज़ीद का ख़्वाहिश कोन रही आहे। तमामु बहितरीन फीलिंग आहे हिकिड़ी, तव्हां जहिड़े लेजेंड सां मिली करे ऐं तव्हांजे लाइ थोरा हिते तव्हां टाइम ॾिनो।
ऐं पंहिंजे बिज़ी शेड्यूल मां असांखे जेका तव्हां पंहिंजी पर्सनैलिटीअ जूं जेके पर्सनल शेयरिंग्स असांखे कयूं हुन मां घणो कुझु मूंखे पाण खे बि सिखण जे लाइ मिलियो आहे ऐं असांजे नाज़रीन खे बि मिलियो हूंदो। उमेद आहे नाज़रीन तव्हां इंजॉय कयो हूंदो असांजो अॼु जो प्रोग्राम। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम में असां हर हफ़्ते हिकिड़े नए चमकंदड़ सितारे सां गॾु हाज़िर थींदा आहियूं। हिकिड़े ख़ूबसूरत सितारनि सां ख़ूबसूरत कचहरियूं करे असां पाण बि कुझु सिखण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं उमेद आहे त तव्हां नाज़रीन खे बि मज़ो ईंदो हूंदो, इंजॉय कंदा हूंदव। ईंदड़ हफ़्ते वरी हिकिड़े नए चमकंदड़ सितारे सां गॾु तव्हांजे अॻियां हाज़िर थींदमि। तेसि ताईं तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं दुआउनि में यादि रखो। पंहिंजी होस्ट बाख़ पीरज़ादा खे ॾींदो इजाज़त। अल्लाह भाई।